कुर्बानीअ जे जानवर जंहिंखे असां ज़िबह कंदा आहियूं उनखे सही शरई तरीक़े सां ज़िबह करण जो छा अंदाज़ आहे, छा तरीक़ो आहे? साईं, कुर्बानी जे हवाले सां आलिमनि सगोरनि जेको किताब में लिखियो ऐं अहादीस मुबारका बि असांजूं जेके इन मामले में रहनुमाई कनि थियूं, उहो इहो आहे जो जॾहिं कुर्बानी जो वक़्तु अचे, जीअं 10 ज़ुल्हज्जा ते ईद जी निमाज़ पढ़ी करे कुर्बानी थींदी। कुर्बानी करण खां पहिरियों जानवर खे सीर ॾियण खां पहिरियों उनखे खारायो पीआरियो वञे। ईअं न हुजे जो उनखे बुखायल रखियो वियो त इहो जानवर ते हिकु तरीक़े सां ज़ुल्म थी वेंदो। हदीस शरीफ़ में आयो जंहिंजो मफ़हूम आहे त जेतिरो थी सघे जानवर खे आसानी जे अंदाज़ में कुर्बान करणो आहे। इन जे लाइ उनखे पहिरियों खारायो पीआरियो वञे। जॾहिं कुर्बानी जो वक़्तु अचे त पोइ उन जो तरीक़ो इहो आहे जो असांजे मुल्कनि में पाकिस्तान हिंदुस्तान में, छो त क़िबलो जेको आहे उहो ओलह तरफ़ आहे, त जानवर खे अहिड़े अंदाज़ में बीहारिजो जो जानवर जेको आहे उन जो मुंहुं यानी मुंडी ॾखण तरफ़ हूंदी ऐं उन जा पेर जेके आहिनि उतर तरफ़ हूंदा ऐं उनखे खाॿे पासे ते केराइबो। जॾहिं खाॿे पासे ते केराइबो त उन जा पेर ऐं उन जो जेको गलो आहे उहो पाण ई क़िबले जे तरफ़ थी वेंदो। त जानवर जे गले खे क़िबले तरफ़ करणु इहो सुन्नत आहे ऐं ज़बह करण वारो बि क़िबले जे तरफ़ थींदो, छो त उहो जानवर जी मुंडी वारे साइड बीठो हूंदो त उहो उते बीही करे पंहिंजो साॼो पेर, साॼी जेकी टंग या साॼो पेर उहो जानवर जी जेको आहे गले ते रखंदो ऐं रखे करे पोइ बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चई सीर ॾींदो। इहो हिकिड़ो मूं तव्हांखे इहो तरीक़ो ॿुधायो, अहिड़े अंदाज़ में करणो आहे। कुर्बानी जो जानवर जॾहिं ज़बह कबो त उन खां पहिरियों दुआ पढ़णी आहे, जेके अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहू लालिया जे रिसाले अबलग घोड़े सवार में लिखियल आहे, तव्हां उतां पढ़ी था सघो। इन्नी वजहतु वजहिया लिल्लज़ी, इहे 2-3 आयतूं आहिनि। इहा दुआ पढ़ी करे पोइ जानवर खे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चई सीर ॾियणी आहे। इहो यादि रखो, कई माण्हू ईअं कंदा आहिनि, जीअं मूं हाणे ॿुधायो त जानवर खे क़िबले रुख़ करणो आहे, त उहे छा कंदा आहिनि, जानवर खे कहिड़े बि तरफ़ जेको आहे उनखे लेटाए करे पोइ उनखे गीले करे जेको आहे क़िबले जे तरफ़ कंदा आहिनि। हाणे कॾहिं ज़मीन जेकी आहे उहा पथरियल हूंदी आहे, सख़्तु हूंदी आहे, जंहिंसां जानवर जे जिस्म ते रगड़ ईंदी आहे, इहो जानवर ते तमामु घणो ज़ुल्म आहे। जेको असां तव्हांखे तरीक़ो ॿुधायो, अगरि उन टाइम ईअं कयो वञे जो जानवर खे पहिरियों ई जेको आहे ॾखण उतर पासे बीहारे करे खाॿे पासे केरायो वञे त जानवर खे पोइ गीलण जी ज़रूरत न पवंदी। इन्हनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिणो आहे। ख़ुलासे कलाम इहो जो जेतिरे में जेतिरो थी सघे जानवर खे आसानी ॾिनी वञे। अच्छा, ॿियो हिकिड़ो कमु छा थींदो आहे असांजी कुर्बानी में, जो जानवर जे साम्हूं छुरी खे तेज़ था कनि। जेको बि छुरी जो आलो हूंदो आहे जानवर जे साम्हूं ज़िबह करणु, इहो दुरुस्तु नाहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े सहाबी रसूल खे ॾिठो जेके कुर्बानी करे रहिया, जो उहे जानवर जे साम्हूं छुरी खे तेज़ करे रहियो हुयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, ए शख़्स, अव्हां इन छुरी खे पहिरियों तेज़ छो न कयो? तव्हां जानवर खे 2-3 मौतूं छो था मारण चाहियो? 2-3 मौतुनि मां मुराद इहो ई आहे, आलिमनि सगोरनि फरमायो, छो त जॾहिं तव्हां कंहिंजे साम्हूं आलाए क़तल खे या जंहिंसां कंहिंखे मारणो आहे उनखे तेज़ कंदव त उन जे दिलि में जेको हिकिड़ो ग़म वग़ैरह ईंदो ऐं तकलीफ़ ईंदी, इहा तकलीफ़। इन जे करे जेको बि मामिलो करणो आहे, छुरी तेज़ करणी आहे, उहो सभु कम पहिरियों करणा आहिनि। जानवर जॾहिं क़ुर्बान गाह ते अचे या जिथे ज़िबह करणो आहे उन टाइम ॿियो कुझु बि कमु नाहे करणो। सुन्नत तरीक़े मुताबिक़ उनखे बीहारे खाॿे पासे लेटाए करे ऐं सीर ॾियणी आहे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चई। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।